मुल्क में ऑपरेशन रद्दुल फसाद तहत कानून लागू कंदड़ इदारनि जूं कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। बलूचिस्तान ऐं पंजाब में ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। टिनि खे गिरफ़्तार कंदे क्रिसमस जे मौक़े ते दहशतगर्दी जो मंसूबो नाकाम बणायो वियो आहे। मुल्तान वेझो जलालपुर पीरवाला में सीटीडी दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतला ते कार्रवाई कई। सीटीडी जी कार्रवाई में मुक़ाबले दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी अख़्तियारनि जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि वटां वॾे अंग में हथियार ऐं बारूदी मवाद हथु कयो वियो आहे। सीटीडी अख़्तियारनि मूजिबि जवाबदार दहशतगर्द क्रिसमस ॾियारे ते दहशतगर्दी जो मंसूबो जोड़े रहिया हुआ। सीटीडी जो चवणु आहे त मारिजी वियलनि मां हिकु दहशतगर्द जी सुञाणप अजमल तौर थी आहे। मुज़फ़रगढ़ वेझो रावलावाला जे इलाइक़े में सीटीडी कार्रवाई कई, जंहिं दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी अख़्तियारनि जो चवणु आहे त गिरफ़्तार दहशतगर्दनि में मोहम्मद नवीद, शाहिद नफ़ीस ऐं मोहम्मद राशिद शामिल आहिनि। सीटीडी अख़्तियारनि मूजिबि गिरफ़्तार दहशतगर्दनि जो तालुक़ु पाबंदी मलियल तंज़ीम दाइश सां आहे। ओॾां FCCB जे जाबरू इलाइक़े में ऑपरेशन करे 4 दहशतगर्दनि खे मारे छॾियो आहे। ISPR पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त CB जे उत्तरी जाबरू इलाइक़े में कुझु इतला जे बुनियाद ते ऑपरेशन कयो वियो। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस सां फायरिंग जी ॾे वठि में थाकनि में लिकियल 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द मक़ामी माण्हुनि खे फ़ोन ज़रिए धमकियूं ॾींदा हुआ।